सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं इख़्लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं, नामवर कालम निगारनि ऐं अहम लेखकनि जा मज़मून ऐं मुख़्तलिफ़ अख़बारुनि जा एडिटोरियल ऐं ॿियो घणो कुझु रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे फाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अहम ख़बरूं अव्हां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। कराचीअ मां ख़बर आहे त वाटर कमीशन 100 इदारनि खे गॾियल इजलास घुराए मामिलो हल करण ऐं तजवीज़ूं पेश करण जो हुकुम ॾिनो आहे। जस्टिस रिटायर अमीर हानी मुस्लिम चीफ सेक्रेटरी खे हुकुम ॾिनो आहे त ऑफिसरनि खां इज़ाफ़ी चार्ज फौरन वापसि वरिती वञे ऐं मुस्तक़िल ऑफिसर मुक़ररु कया वञनि। कमीशन मजिस्ट्रेट खे मुआइनो करण लाइ फैक्ट्रियुनि में वञण खां रोकण ते पुलिस ते सख़्त नाराज़गीअ जो इज़हार कंदे 77 फैक्ट्रियुनि मालिकनि खे नोटिस जारी करे छॾिया ऐं SSP खे मजिस्ट्रेट सां गॾिजी फैक्ट्रियुनि जी विज़िट करण जी हिदायत कई आहे। जस्टिस अमीर हानी मुस्लिम रिमार्क्स ॾींदे चयो आहे त अरबें रुपयनि जा फिल्टर प्लांट तबाह थी विया आहिनि। जंहिं ऑफिसर ते 4 केस दाख़िल आहिनि उनखे मनसूबे जो सरबराह बणायो वियो आहे। सिंध हाई कोर्ट कराचीअ में जस्टिस रिटायर अमीर हानी मुस्लिम जी सरबराहीअ में वाटर कमीशन जी सुनवाई थी, जंहिंमें मजिस्ट्रेट खे फैक्ट्रियुनि में वञण खां रोकण ते वाटर कमीशन सख़्त कावड़ जो इज़हार कयो। उन मौक़े ते रिमार्क्स ॾींदे जस्टिस अमीर हानी मुस्लिम चयो आहे त IG सिंध खे घुरायो ऐं उन्हनि फैक्ट्रियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कयो। एडिशनल एडवोकेट जनरल ॿुधायो त IG सिंध इस्लामाबाद में मसरूफ़ आहे, जंहिं ते कमीशन चयो त एडिशनल IG खे फौरन घुरायो। कमीशन रिमार्क्स ॾींदे चयो त मजिस्ट्रेट जी तज़लील कई वई, सीपा जा अमलदार फैक्ट्रियुनि में दाख़िल नथा थी सघनि, फैक्ट्रियुनि मालिकनि ख़िलाफ़ केस दाख़िल छो न कयो वियो। कमीशन चयो त शीशन जज रिपोर्ट में लिखियो आहे त अक्सर फिल्टर प्लांट ख़राब आहिनि, जंहिं ते चेयरमैन प्लानिंग एंड डेवलपमेंट वसीम अहमद चयो त सिंध हुकूमत उन मामले ते गौर करे रही आहे। वाटर कमीशन पुछाणो कयो त उन्हनि फिल्टर प्लांट्स जे सार संभाल लाइ केतिरा पैसा जारी कया विया, जंहिं ते वसीम अहमद चयो त खज़ाने वारी वज़ारत खां तफ़सील वठी ॿुधाईंदुसि। चेयरमैन वाटर कमीशन चयो त सॼी सिंध में पाक ओसीस जा ठीका ॾिना विया। माशा अल्लाह फिल्टर प्लांट जो हर ठीको पाक ओसीस वटि आहे। उनजी कारकर्दगी कहिड़ी आहे? अरबें रुपया ख़र्च कया विया पर फिल्टर प्लांट साॻियुनि जो
साॻियां ख़राब पियल आहिनि। हिन चयो त 3 केसनि वारनि ऑफिसरनि खे मनसूबनि जी चार्ज ॾिनी वई आहे, जंहिं ते वसीम अहमद चयो त जिन ऑफिसरनि खे इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई उन्हनि खां फौरन वापसि वरिती वेंदी। उन दौरान वाटर कमीशन चीफ सेक्रेटरी खे बि तलब कयो। वाटर कमीशन रिमार्क्स ॾिना त जेकॾहिं अमल न थियो त लाॻापियल सेक्रेटरी ख़िलाफ़ तौहीन अदालत जी कार्रवाईअ लाइ सिफ़ारिश कंदासीं। कमीशन फिल्टर प्लांट्स मनसूबनि जा समूरा तलब करे वरिता ऐं ॿुधायो वञे त कहिड़े मनसूबे ते केतिरी रक़म ख़र्च कई वई आहे। सिंध हुकूमत हिकु हफ़्ते अंदरि RO प्लांट्स जा तफ़सील पेश करे दरख़्वास्त गुज़ार शहाब ओस्तो इंकशाफ़ कयो त तासीर साहिब जे एवरग्रीन कंपनीअ खे RO प्लांट लॻाइण लाइ 6 बिलियन रुपया ॾिना विया, पर उन को बि कमु न कयो। जंहिंखां पोइ इंकशाफ़ थियो त पाक ओसीस खां सवाइ ॿियूं कंपनियूं बि RO प्लांट मनसूबनि ते कमु करे रहियूं आहिनि, जिन खे अरबें रुपयनि जा ठीका मिलियल आहिनि। उन्हनि जा केतिरा प्लांट या त लॻा न आहिनि ऐं जेके लॻा आहिनि उहे हलनि नथा। पाक ओसीस जे सरबराह जे नुमाइंदे वाटर कमीशन खे ॿुधायो त समूरा वाटर प्लांट्स असांजा न आहिनि। जेके RO प्लांट्स ॿियूं कंपनियूं लॻाए रहियूं आहिनि उहे बि असांजे खाते में विधा पिया वञनि, जंहिंसां असांजी साख ख़राब पई थिए। गुज़िरियल 7 महीननि खां हुकूमत ऑपरेशन ऐं मेंटेनेंस बाबति टको बि नाहे ॾिनो ऐं नई कॉन्ट्रैक्ट वधायो वियो आहे। उन मौक़े ते कमीशन चीफ सेक्रेटरी रिज़वान मेमन खां पुछियो त ॿुधायो त छा हिकु ऑफिसर सेक्रेटरी ऐं कमिश्नर बि थी सघे थो? छा अव्हां सुप्रीम कोर्ट जा फ़ैसिला न आहिनि पढ़िया? अमीर हानी मुस्लिम पुछियो त छा अव्हां एजाज़ अहमद खे 2 उहिदनि ते कीअं रखियो आहे? उहो ॿुधायो त मजिस्ट्रेट खे फैक्ट्रियुनि में वञण खां रोकियो वियो। चीफ सेक्रेटरी चयो त मजिस्ट्रेट सां गॾु पुलिस नफ़री मोकिली वेंदी। वाटर कमीशन साम्हूं एडिशनल IG कराची मुश्ताक महर, DIG वेस्ट ऐं SSP पेश थिया। कमीशन पुछियो त फैक्ट्रियूं नोगो एरिया छो आहिनि? 77 फैक्ट्रियुनि में मजिस्ट्रेट ऐं सीपा अमलदारनि खे रोकियो वियो। उन्हनि फैक्ट्रियुनि ते को कानून लागू थिए थो? फैक्ट्री मालिक ईंदड़ शुनवाई ते वज़ाहत पेश कनि। कमीशन SSP वेस्ट खां पुछियो त ही कहिड़ो SHO आहे जेको तव्हां खां वधीक पावरफुल आहे? कमीशन एडिशनल IG मुश्ताक महर खे चयो त अव्हांजी पुलिस एतिरी कमज़ोर आहे जो फैक्ट्री वारनि उनखे अंदरि वञणु नथा ॾियनि। जंहिं ते मुश्ताक महर चयो त असां क़दम खणंदासीं। कमीशन चयो त अव्हां एक्शन न वरितो त असां वठंदासीं। सुनवाईअ दौरान हिकु शहरी चयो त महमूद आबाद में कचरे जा ढेर लॻा पिया आहिनि, जंहिं ते कमीशन लाॻापियल अमलदारनि खां रिपोर्ट तलब कई। कमीशन मेयर कराची वसीम अख्तर खे चयो त सिंध हुकूमत ऐं KPT कंटोनमेंट गॾिजी कमु कयो। वसीम अख्तर चयो त कंटोनमेंट जो सॼो गंद समुंड में फिटो कयो वेंदो आहे। ख़याम नहर में सॼो गदिलो पाणी उछलियो पियो वञे। कराची में 30 नाला आहिनि। शिकायतूं मिलियूं आहिनि। KMC 3 करोड़ ख़र्च करे नाला साफ़ कराया। वाटर बोर्ड ऐं ॿियनि मूंखे कमु करण खां रोके वरितो आहे। बल्दियात वारी सेक्रेटरी मौक़िफ़ इख़्तियार कयो त मेयर कराची हुकूमत जी इजाज़त खां सवाइ कमु पियो करे, जंहिं ते कमीशन हुकुम ॾिनो त सेवरेज जो पाणी ख़याम नहर में न विधो वञे। वाटर कमीशन चयो त हर को माण्हू पंहिंजी ज़िम्मेवारीअ खां भॼी रहियो आहे। वसीम अख्तर चयो त ही माण्हू सम्झनि था त मां कब्ज़ा करे रहियो आहियां। ख़बर आहे त असां 10 वरहनि जी निंगरीअ खे 40 वरहनि जे शख़्स सां परणाइण जी कोशिश कई वई। इतला ते तार करे वरितो आहे जॾहिं त पुलिस पहुची निंगरीअ जे पीउ घोट फरार थियण में कामयाब थी विया। चूंडको भरिसां सोरवाह थाणे जे हद ॻोठ उर्स पनिहार में वहशी शिफ्त लालची पीउ रसूल बख्श रुड पंहिंजे 10 वरनि जी धीअ रशीदा खे 1,80,000 एवज़ 40 वरनि जे इमाम ॾिनो। पनिहार खे विकिरो करे छॾी जॾहिं त निंगरी खे ज़बरदस्ती परणाइण जी पुण कोशिश कई वई। इतला ते SHO सोरवाह शौकत अली रिंद पुलिस साण करे छापो हणी निंगरीअ खे हथ करे संदसि पीउ खे गिरफ़्तार करे थाणे ते खणी आई। जॾहिं त घोट पुलिस जे अचण जी ख़बर पवण शर्त मौक़े तां फरार थियण में कामयाब थी वियो। जॾहिं त हथनि ऐं पेरनि ते मेहंदी लॻल मासूम निंगरी थाणे ते ज़ारो क़तार रोंदी रही। उन मौक़े ते निंगरी रशीदा रुड साफ़ियुनि खे ॿुधायो त मूंखे मुंहिंजे पीउ ऐं ॾाॾे विकिरो करे ज़बरदस्ती पोड़े सां परणाए रहिया आहिनि। निंगरीअ जे पीउ ॿुधायो त
मुंहिंजे घरवारी मूंखे छॾे वई हुई। मुंहिंजी न्याणी मामनि ऐं नानीअ वटि रहंदी हुई। उन्हनि जे सलाह सां न्याणीअ खे पनिहारनि वटि विकिरो करे पैसा वठी पाण शादी कंदुसि। ॿिए तरफ़ SHO सोरवा साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त जवाबदार रसूल बख़्श रुड पंहिंजी मासूम न्याणीअ खे 1,80,000 एवज़ विकिरो करे 40 वरनि जे शख़्स सां ज़बरदस्ती परणायो, जेको कानूनी ॾोह आहे। असां इतला ते छापो हणी नींगरी ऐं संदसि पीउ खे खणी आया आहियूं। जेकॾहिं पुलिस न पहुचे हा त नींगरीअ जी रुख़सती थी वञे हा। मुलवस सभिनी माण्हुनि खे गिरफ़्तार करे नींगरीअ जे बयान ऐं कानून मुताबिक़ वाक़े जो केस दाख़िल कयो वेंदो ऐं नींगरीअ खे अदालत में पेश कंदासीं। मिरपुर जी बि असां वटि ख़बर आहे त कोर्ट ॾेजी लॻ 20 ॾींहं अॻु ॻोठ नौकरशहर में थियल जरगे जो DIG नोटिस वरितो। जरगाई भोतारनि ते केस दाख़िल थियण ते कारी करार ॾिनल छोकिरीअ जे घर ते चढ़ाई करे संदसि न्याणियूं अगवा कयूं वयूं। कोर्ट ॾेजी भरिसां ॻोठ नौकरशहर में 20 ॾींहं अॻु सीमा धीअ धणी बख़्श शर ऐं ॻोठ 11हें क्लास जी शागिर्द राशिद अली पुट मोहम्मद छितल शर खे ॻोठ जे बासर वॾेरनि गुल मोहम्मद ख़ान शर, ग़ुलाम अली ख़ान शर, लीमो ख़ान शर, दुर मोहम्मद ख़ान शर कारो करार ॾेई खेनि क़तल करण ऐं शागिर्द मथां 2 संग चटी 10 लख ॾंड ऐं ॻोठ छॾे वञण जी फतवा जारी कई हुई। ख़बर पवण ते DIG सखर ख़ादिम हुसैन रिंद जरगे जो नोटिस वठंदे काल जुमे ॾींहुं कोर्ट ॾिजी थाणे ते सीमा शर जे अमड़ ग़ुलाम फातिमा ज़ाल धणी बख़्श शर जी दरख़्वास्त ते केस दाख़िल करायो, जंहिंखां पोइ बाअसर वॾेरा मछरजी पिया ऐं कारा इल्ज़ाम हेठि आयल सीमा शर जे पीउ माउ जे घर ते जुमे वारी राति हमिलो कयो, जंहिंमें सीमा शर भॼी जान छॾाई। जॾहिं ते हथियारबंदनि सीमा शर जूं 2 मासूम न्याणियूं 3 वरहनि जी शनीला ऐं 1.5 वरह जी मारिया शर खे अगवा करे विया। उन सिलसिले में कारा इल्ज़ाम हेठि आयलनि जे वारसनि बशीर अहमद धणी बख़्श, अल्ताफ़ अहमद ऐं ज़ाकिर अली शर समेत ॿियनि प्रेस क्लब ख़ैरपुर ॿारां सख़्त एहतिजाज कंदे ॿुधायो त तर जे वॾेरे बेगुनाह सीमा ज़ाल जमील अहमद शर राशिद अली पुट मोहम्मद छितल खे कूड़े कारां जे तोहमत हणी जरगो करे फतवा ॿुधाई, जंहिंजो DIG सखर नोटिस वरितो ऐं कोर्ट ॾिजी थाणे ते बाअसर वॾेरनि ऐं उन जे छाड़तनि ख़िलाफ़ FIR दाख़िल कराई त वॾेरा वधीक मछरजी पिया ऐं सीमा जे पीउ ऐं माउ जे घर ते काह करे अंधाधुंध फायरिंग कई। बाअसर वॾेरनि सीमा जूं 2 मासूम न्याणियूं अगवा करे विया आहिनि। बर वक़्त इतला ॾियण बावजूद पुलिस लड़ी बि न आई। पुलिस अमलदारनि बाअसरनि खां रिश्वत वरिती आहे। हिननि आला अदालत ऐं इंसानी हक़नि वारनि तंज़ीमनि खां जांच कराए इंसाफ़ जी घुर कई आहे। असां वटि ख़बर आहे त मिठी जे वापारी भाउरनि जा कातिल 1.5 महीनो गुज़रण बावजूद गिरफ़्तार न थियण ऐं अदालत जी IG खां जवाब तलबीअ बैदि AD ख्वाजा हिकु वधीक जांच कमेटी जोड़े छॾी। उन ॾिस में मालूम थियो आहे त मिठी जे मक़तूल वापारी भाउरनि जा कातिल गिरफ़्तार न थियण ऐं हाई कोर्ट जे चीफ जस्टिस पारां 20 फरवरी ते हर हाल में जवाब ॾियण जे हुकुम बैदि IG सिंध AD ख्वाजा DIG मिरपुर ख़ासि मज़हर नवाज़ शेख जी सरबराहीअ में 3 रुकनी जांच कमेटी जोड़ण जो सरकारी तौर हुकुम ॾेई उन तहत नोटिफिकेशन बि जारी करे छॾियो ऐं जांच कमेटी में SSP थरपारकर अमीर सऊद मगसी ऐं SSP हैदराबाद सैयद पीर मोहम्मद शाह खे मेंबर तौर शामिल कयो वियो। ॼाणायल कमेटीअ खे जवाबदार गिरफ़्तार करण ऐं जांच करे अॻुभराई बाबति सिंध हाई कोर्ट में 20 फरवरी ते रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई वई। उन ॾिस में मालूम थियो आहे त पुलिस मिठी जे मक़तूलनि जा कातिल गिरफ़्तार करण में मुकमल तौर नाकाम थी वई आहे ऐं शक जी बुनियाद ते गिरफ़्तार कयल 150 खां वधीक माण्हुनि खे ॿधछोड़ वारे धंधे ज़रिए आज़ाद करे छॾियो ऐं ॿधछोड़ वारो कारोबार अञा ताईं जारी ॿुधायो पियो वञे। होॾां मिठीअ में ॾींहुं ॾिठे जो 2 वापारियुनि जे क़तल जा जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ PTI पारां ऐलानियल मिठीअ में 20 फरवरी ते अवामी धरणे जो तयारियूं जारी आहिनि। PTI जे ज़िले सीनियर नाइब सदर फ़कीर इरशाद कुंभार जारी कयल बयान में चयो आहे त 1.5 महीनो गुज़रण बावजूद मिठी जे वापारी भाउरनि जा कातिल गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ 20 फरवरी ते मिठीअ में वॾे एहतिजाजी रैली कढी कश्मीर चौक ते धरणो हयो वेंदो।
हिन चयो त धरणे जूं तयारियूं तेज़ीअ सां जारी आहिनि। धरणे में अपोज़िशन तोड़े क़ौम पुरस्त ऐं मज़हबी पार्टियुनि खे शिरकत जी दावत ॾिनी आहे। हिन चयो त धरणे में 5000 खां वधीक कारकुन शरीक थींदा ऐं धरणे में ईंदड़ हिकमत अमलीअ जो ऐलान कयो वेंदो। तमामु असां वटि ख़बर आहे त हैदराबाद में छुरियूं हणी क़तल कयल सबा सां गॾु ज़ख़्मी कयल संदसि भाॼाई नाज़ूब इस्पताल में दम ॾेई छॾियो। पुलिस फ़ौत थियल औरत जे मुड़ुसु कामरान, संदसि 2 भाउरनि ऐं पीउ शहाबुद्दीन समेत 7 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो आहे। हैदराबाद जे बी सेक्शन थाणे जी हद लतीफ़ाबाद यूनिट नंबर 10 जे इलाइक़े बिस्मिल्ला सिटीअ में गुज़िरियल ॾींहुं घर में सबा ज़ाल आतिफ़ आराईअ खे तेज़ धार औज़ार सां गलो कपे क़तल कयो वियो हो। संदसि भाॼाई नाज़ो ज़ाल कामरान अली आराईअ खे गलो कपे ऐं हथनि ते छुरियुनि जा वार करे ज़ख़्मी कयो वियो हो, जेका काल हैदराबाद सिविल इस्पताल में मंझंदि धारे फ़ौत थी वई। क़तल वक़्तु साॻिए घर मां फ़ौत थियल नाज़ो जे 2 सालनि जी धीअ सलामत हालत में मिली हुई। काल 2 औरतुनि जे क़तल केस में पुलिस पहिरीं मक़तूला नाज़ो जे मुड़ुसु कामरान खे हिरासत में वरितो, जंहिं बैदि कामरान जे वारसनि थाणे आॾो एहतिजाज कयो, जंहिं बैदि मक़तूल औरत जो भाइटो पाक आर्मीअ जो ऑफिसर डॉक्टर मोहम्मद अली कराचीअ मां हैदराबाद पहुतो, जंहिं पुलिस खे ॿुधायो त मुंहिंजे चाचे नाज़ो खे संदसि मुड़ुसु कामरान अली पंहिंजे पीउ ऐं भाउरनि सां गॾिजी क़तल कयो आहे। जंहिं बैदि पुलिस अॻु में हिरासत में वरितल कामरान सां गॾु संदसि पीउ शहाबुद्दीन, 2 भाउरनि आतिफ़ ऐं दानिश समेत 7 ॼणनि खे हिरासत में वठी छॾियो आहे। मक़तूला नाज़ो जे भाइटे डॉक्टर मोहम्मद अली ॿुधायो त चाची खे संदसि मुड़ुसु कामरान ऐं ॾेरनि बेदर्दीअ सां क़तल करे ज़ुल्म कयो आहे। क़ातिल मुड़ुसु ज़ाल खे क़तल करणु चाहियो पे संदसि भाॼाई विच में आई त उनखे बि कोई क़तल करे छॾियो। क़तल केस जो फरियादी आऊं ई आहियां। क़तल केस में 3 भाउरनि ऐं पीउ समेत 7 ॼणनि खे नामज़द कयो वियो आहे। ॿिए तरफ़ DSP हुसैनाबाद अब्दुल ख़ालिक झथियाल सहाफ़ियुनि खे ॿुधायो त 2 औरतुनि जे क़तल केस में औरतुनि जे मुड़ुसु कामरान ऐं आतिफ़ खे हिरासत में वरितो आहे। राति देर ताईं FIR दाख़िल थी वेंदी। नाज़ो जी तदफ़ीन लतीफ़ाबाद में ऐं सबा जी टंडो यूसुफ में कई वई। मक़तूल औरत सबा जे वारसनि मूजिबि त सबा 9 महीननि जे हमल सां हुई, जंहिंजी साल अॻु में शादी थी हुई। हैदराबाद मां ॿी बि असां वटि ख़बर आहे त सिंधी अदबी संगत जे बानी ऐं अॻूणे सेक्रेटरी रशीद भट्टीअ जी 30 वरसी काल सिंधी अदबी संगत मर्कज़ पारां खाना बदोश राइटर्स कैफे में थी। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे सिंधी अदबी संगत जे सेक्रेटरी अहमद सोलंगी चयो त सिंधी अदबी संगत खे ठाहींदड़ रशीद भट्टी हो। हर दौर में अदबी संगत जे सेक्रेटरी ख़िलाफ़ साज़िशूं थियूं आहिनि, जंहिंमें रशीद भट्टीअ जे ख़िलाफ़ पुण साज़िशूं थियूं, जंहिं सबबु हिन इस्तीफ़ा ॾेई छॾी हुई, जंहिंखां पोइ क़ाइम मक़ाम संगत हलाई। हिन चयो त सिंधी अदबी संगत पंहिंजे सही रुख़ सां न हलंदी त तरक़ी बि न करे सघंदी। दुनिया में वॾा वॾा नज़रिया बि लुड़ी विया त पोइ सिंधी अदबी संगत बि ख़तम थी वेंदी। हिन चयो त एशिया जे उन वॾी तंज़ीम जा कम ॾिसो वेठा। ही तंज़ीम एशिया जी वॾी तंज़ीम न आहे। एशिया जी वॾी तंज़ीम थी सघे थी, पर हिन वक़्तु न आहे। उनखे ठाहिण लाइ जेका महिनत करणु घुर्जे उहा साज़िशी माण्हू ऐं धुरियूं करणु नथियूं ॾियनि। हिन चयो त सिंधी अदबी संगत जी रस्ता रोक न कई वञे, सेक्रेटरी जे पांचनि में हथ न विधा वञनि। हिन चयो त सियासी तौरु एॾी त वॾी तबाही आई आहे जो हाणे सियासी अॻुवाननि बदिरां फ़क़ति पॉलिटिकल मैनेजर मुल्क हलाए रहिया आहिनि। हिन चयो त सिंधी अदबी संगत तरक़ी पसंद अदब जे वाद वीझ कई। उर्दूअ में तरक़ी पसंद अदब ॿाहिरि वारे नज़रिए जो आहे, पर सिंधी में तरक़ी पसंद अदब सिंधूअ में टुबी ॾिनल अदब आहे। हिन चयो त बंगाल ते हलंदड़ ऑपरेशन दौरान फैज़ अहमद फैज़ समेत उर्दूअ जा अदीब उन ते एहतिजाज करण बदिरां अंबनि जे दावतुनि ते मुशाइरा करण में मसरूफ़ हुआ, पर शेख अयाज़ ऐं रशीद भट्टी जेलनि जूं सख़्तियूं बर्दाश्त करे रहिया हुआ। उन वक़्तु रशीद भट्टी हिकु तहरीक थी उभरियो, आख़िर ताईं कंहिं बि आमर आॾो न झुकियो। हिन चयो त सिंधी अदबी संगत सिंध जे अदीबनि खे नज़रियाती यलकार में सिंध जी धरतीअ सां जोड़े रखियो आहे। नामियारे लेखक नसीर मिर्ज़ा चयो त रशीद भट्टी पंहिंजी तख़लीक़ी कम जी बुनियाद ते सदाईं ज़िंदा रहंदो। हिन बहितरीन अफ़साना तख़लीक़ कया।
हू जेतिरो बहादुर अदीब हो ओतिरो वरी मज़ाहिया क़िस्म वारो पिणु हो। हिन उन मौक़े ते रशीद भट्टीअ जी पिणु कहाणी पढ़ी ॿुधाई ऐं शेख अयाज़ ऐं नियाज़ हमायूनी जी शाइरीअ ते रशीद भट्टीअ जी जोड़ियल पेरोडी पिणु पढ़ी ॿुधाई। अदबी संगत जे जॉइंट सेक्रेटरी नसरीन अल्ताफ़ चयो त सिंधी अदबी संगत हिकु हुई ऐं हिकु आहे। जेको सिंध जो मुफ़ाद हूंदो उहो ई सिंधी अदबी संगत जो मुफ़ाद हूंदो। सास जे अॻूणे सेक्रेटरी यूसुफ सिंधी चयो त रशीद भट्टीअ लाइ अदबी संगत जो इदारो अहम हो, उन करे हिन संगत जे उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी हुई। अदबी संगत वन यूनिट ख़िलाफ़ भरपूर जिदोजहद कई। सिंधी अदबी संगत जे अॻूणे मरकज़ी सेक्रेटरी ताज जोईअ चयो त रशीद जी शाइरी वारो जाखोड़ी किरदारु हो। हिन में अरोड़ जे शहीदनि जो रत शामिल हो। हिन चयो त रशीद भट्टीअ जो अदबी संगत लाइ क़ाइदाना किरदारु रहियो आहे। हिन अदबी संगत खे गिरोही मुफ़ादनि खां बचाइण लाइ सेक्रेटरीशिप तां इस्तीफ़ा ॾेई छॾी हुई। प्रोफेसर कमर वाहिद चयो त रशीद भट्टीअ जे कम खे अॻिते वधाइणु घुर्जे ऐं रशीद भट्टीअ जे कम खे निसाब में शामिल करणु घुर्जे। मुबारक लाशारी चयो त रशीद भट्टी फ़लसफ़े जहिड़े ॾुखे मौज़ूअ खे सिंधीअ में मुतारिफ़ कयो। हिन इख़्तिलाफ़ी मुआमलनि में पवण बदिरां पंहिंजो तख़लीक़ी कमु कयो। अवामी तहरीक जे जनरल सेक्रेटरी नूर कातियार चयो त असीं रशीद भट्टीअ जी सियासत जो तसलसल आहियूं। रशीद भट्टी न रुगो अदीब हो पर सियासी अॻवान पिणु हो। ॾाढा क़ादिर रांटे चयो त रशीद भट्टी मरण घड़ीअ ताईं पंहिंजे नज़रिये ते क़ाइमु रहियो। हिन अदब खे सियासत सां जोड़े रखियो हो। अवामी वर्कर्स पार्टीअ जे मक़सूद रतड़ चयो त रशीद भट्टीअ जे लिखड़ियुनि सियासी कारकुननि खे उत्साह ॾिनो आहे। हिन जे लिखड़ियुनि खे डिजिटल कयो वञे। सहाफ़ी महेश कुमार चयो त अॼु जे दौर जा अदीब पंहिंजे पाण खे सियासत खां अलॻि करे वेठल आहिनि। रशीद भट्टी पंहिंजो पाण खे सियासत सां ॻंढे रखियो हो। हिन चयो त रशीद भट्टीअ जे दौर जे अदबी संगत सगारो हुई, जॾहिं त अॼु जी अदबी संगत में अदबी कम बदिरां रुगो पंहिंजे पाण में ॼुंडा पट लॻी पई आहे। सहाफ़ी जावेद भट्टी चयो त रशीद भट्टी नौजवाननि लाइ रोल मॉडल रहियो। हिन क़ौमी तहरीकनि में हर अवल दस्ते जो किरदारु अदा कयो। उन लाइ हिन पहिरीं पंहिंजे ख़ानदान में इनकलाबी तब्दीलियूं आंदियूं। ॿारनि औरतुनि ऐं मर्दनि खे हर क़ौमी तहरीक में सरगर्म किरदारु अदा करण लाइ तयारु कयो। दोदे महरी चयो त असां रशीद भट्टीअ जे लिखड़ियुनि खां मुतासिर थी सियासी वर्कर बणियासीं। अदीब ऐं शाइर खे सियासतदाननि जे मौक़े पुरस्तीअ खे वाइको करणु घुर्जे। प्रोफेसर नूर जंजी, सुलेमान ॾाहिरी, अब्दुल मुईद भट्टी, डॉक्टर नज़ीर शेख, सलीम छन्ना उर्स ओठे पिणु ॻाल्हायो। जॾहिं त अमर सिंधु अदबी संगत जे सेक्रेटरी खे गुलदस्तो पेश कयो। उन मौक़े ते अब्दुल हकीम अरशद जी तहज़ियत में 2 मिंटनि जी ख़ामोशी इख़्तियार कई वई ऐं क़रारदाद मंज़ूर कंदे खंबे गुमकियल सहाफ़ी कामरान सहतो, सहाफ़ी उबैदुल्ला जरवार, रफ़ाकत जरवार ऐं पब्लिशर ऐं लेखक नगर चन्ना ऐं ॿियनि खे आज़ादु करण जी घुर कई। मेड़ाके में घुर कई वई त सिंधी ॿोलीअ खे क़ौमी ॿोली क़रार ॾिनो वञे ऐं मिठी ऐं मेहड़ वाक़े जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ जी बि घुर कई वई। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं अवां समात फरमाए रहिया आहियो। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अवां ख़बरूं समात फरमायूं। हाणे अवां जे समातुनि ते असां चूंड कयल मज़मून बि पेश करे रहिया आहियूं। मज़मून आहे राव अनवार लाइ रिलीफ ऐं शाहरुख जतोई लाइ पकड़। तहरीर कयो आहे मनान चांडियो पंहिंजे मज़मून में लिखे थो त कुझु ॾींहं अॻु मीडिया ते नज़र पवण सां हूअं त खोड़ सारियूं ख़बरूं पढ़ण लाइ मिलियूं, पर उन्हनि मां 2 ख़बरुनि मूंखे छिरकाए छॾियो। मुअज़रत सां इहे 2 ख़बरूं मुल्क जे आला अदालत जे हवाले सां हुयूं, जिन मां हिकु मेन सुर्ख़ी तौरु शाया थी, जेका हिन रीत आहे। सुप्रीम कोर्ट नक़ीबुल्ला महसूद केस में हटायल SSP राव अनवार खे गिरफ़्तार न करण ऐं नए GIT जोड़ण जो हुकुम ॾेई छॾियो। ॿी ख़बर हुई त शाहरुख जतोई इस्पताल छो। चीफ जस्टिस पाण मुरादो नोटिस वरितो। मथे ॼाणायल 2
ख़बरुनि जो तालुक़ सुप्रीम कोर्ट सां आहे। असां वरह खां वठी ॿुधंदा पिया अचूं त मुल्क ते ख़ुदादाद इस्लामी जमहूरिया पाकिस्तान जे आइन ऐं कानून मूजिबि मुल्क जा समूरा रहवासी बराबरि आहिनि। केर बि कंहिंखां मथां कोन आहे, न वरी को आका ऐं ग़ुलाम आहे। अहिड़ी रीति का बि क़ौम, तबिको, क़बीलो ऐं नस्ल कंहिं ॿिए क़ौम, तबिके, नस्ल, क़बीले, ज़ात या फ़र्द ते फ़ोक़ियत कोन थी रखे। चवण जो मतिलबु त ग़रीब, अमीर, सरमाएदार, मज़दूर, जागीरदार, हारी सभु जा सभु आइन जे शिक नव में हिकु जहिड़ा आहिनि, जंहिंजो मक़सदु इहो थियो त हिते आम ऐं ख़ासि में को बि मतभेद कोन्हे। ॿी ॻाल्हि त अदालतुनि जे नज़र में समूरा मुलज़िम हिकु जहिड़ी हैसियत रखनि था। छा सरज़मीन ते उन्हनि कानून, क़ाइदनि ऐं उसूलनि ते अमल थिए पियो, या इहे सभई क़िसा ऐं कहाणियूं सिर्फ़ु ॿुधणु, पढ़णु ऐं सरकारी तौरु अदालत सगोरीअ जे कारगरनि में महफ़ूज़ थियल आहिनि। वरी जेको ॾाढो सोगाबो वारो फार्मूलो जारी ऐं सारी आहे। ॿुधंदड़नि खे ख़बर हूंदी त कुझु हफ़्ता अॻु कराचीअ जे मलीर ज़िले जे SSP राव अनवार हिकु जड़तू मुक़ाबले में नक़ीबुल्लाह महसूद खे क़तल कयो। अहिड़ी गैर क़ानूनी, गैर इंसानी हरकत ते हिकु तरफ़ मक़तूल जे वारसनि ऐं क़बीलनि वारनि सख़्तु एहतियाज कंदे कराचीअ में जरगे जे नाले धरणो हणी केतिरा ई ॾींहं वेठा रहिया। ॿिए पासे मुल्क जी सभ खां वॾी अदालत उन क़तल जो पाण मुरादो नोटिस वठंदे सिंध पुलिस जे ईमानदार DIG सनाउल्लाह अब्बासीअ जे सरबराहीअ में हिकु JIT जोड़ी समूरे वाक़े जे असुल सूरत हाल पेश करण जी हिदायत कई। अहिड़ी अदालती हुकुम जी पैरवी कंदे अब्बासी साहब जांच रिपोर्ट पेश कंदे ॼाणायो त राव अनवार नक़ीबुल्लाह महसूद जे क़तल में सिधो संऊं मुलवस आहे। उनखां अॻु में JIT राव अनवार खे केतिरा ई भेरा इतला कयो त हू अची पंहिंजी सफ़ाई पेश करे, पर हिन JIT वारनि खे खंघियो ई कोन। उनखां पोइ अख़बारुनि में हिन जी मफ़रूरीअ जा इश्तिहार पिणु हलाया विया ऐं संदुसि घर ते पुलिस छापा हया। मज़े जी ॻाल्हि त उन्हनि छापनि ते हिन शदीद रद्द अमल ज़ाहिर कंदे चयो त हाणे जेकॾहिं मुंहिंजे घर ते छापा हया विया त हू उन्हनि ख़िलाफ़ धाड़े जो केस दाख़िल कराईंदो। हिते राव अनवार जी गिरफ़्तारीअ लाइ सिंध पुलिस, पंजाब पुलिस तोड़े KPK पुलिस खां वेंदे वफ़ाक़ी ॻुझनि इदारनि बि वॾियूं कोशिशूं वरितियूं ऐं उनखां सवाइ वज़ीर आज़म पिणु हिदायतूं जारी कयूं, पर किथां बि हमरा जो ॾस पतो कोन मिलियो। ख़बर नाहे त 3 सूबनि जी पुलिस मरकज़ी सरकार जूं समूरियूं जासूसी तदबीरूं ऐं तरग़ीबूं, CCTV कैमराऊं ऐं ॿियूं जदीद क़िस्म जूं टेक्नोलॉजीज़ अलाए छो जाम ऐं गैर लाभाइतियूं थी वयूं, जंहिं करे राव अनवार जो को बि पेर खुर जो खड़को ॿुधण में ऐं चहिरो मुबारक ॾिसण में कोन आयो। अहिड़ी माजरा खां पोइ हिन जो पतो लॻाइण वारा समूरा इदारा ऐं अहलकार मायूस थी हथ ते हथ रखी कंध हेठि करे अची कोर्ट सगोरीअ में हाज़िर थिया, जिते चीफ जस्टिस साहब उन्हनि खां केतिरा ई उबता सुबता सवाल कया, जिन जूं यारनि वटां को बि मुनासिब जवाब कोन मिलियो ऐं हू हिकु ॿिए ॾांहुं अजब विचां घूरण लॻा ऐं हर तरफ़ ख़ामोशी छायल रही। अहिड़ी ख़ामोशीअ खे टोड़ींदे जनाब इज़्ज़त मआब जस्टिस साहब हिकु पन्नू हथ में करे चयो त हीउ ख़त राव अनवार जो आहे ऐं हू वीचारो पाण खे बेॾोही साबित करण लाइ कोर्ट सगोरीअ में पेश थियण लाइ तयारु आहे। उन करे खेसि गिरफ़्तार न कयो वञे ऐं संदुसि जान जी हिफ़ाज़त लाइ समूरा तुर्त ऐं असराता बंदोबस्त कया वञनि। असांखे चीफ जस्टिस साहब ऑफ पाकिस्तान जो अहिड़ो फ़ैसिलो अखियुनि ते हूअं बि असां पारनि खे कहिड़ी मजाल जो आला अदालत जे चीफ साहिब जे राय या क़दम सां इख़्तिलाफ़ रखूं। सो बि राव अनवार जहिड़े बहादुर कानून ऐं इंसान दोस्त पुलिस ऑफिसर जे मुआमरे में, जंहिं जे पाछे खां कराचीअ जा दहशतगर्द, भत्ताखोर ऐं ॾोहारी माफ़ियाऊं कंबंदियूं हुजनि, जंहिंजी हशमत ऐं जुरत जी वाखाण बिलावल हाउस खां GHQ ताईं थींदी हुजे, जेको सिविल ऐं अस्करी इदारनि वटि हिकु जेतिरो मक़बूल हुजे, जंहिंजी हिकु इशारे ते चङा भला हज़रात उब भेरा बीठा रहनि, जेको जॾहिं बि चाहे त कंहिं बि क़दीमी सिंध वसंदी कराचीअ वासियुनि जे अबनि ॾाॾनि जूं ज़मीनूं, उन्हनि जा तकिया ॻोठ, आस्थाना ऐं मक़ाम वर्दीअ जे ज़ोर ते खसे कब्ज़ो करे वॾनि शख़्सियतनि हवाले करे पंहिंजो हिसो पती वसूल कंदो रहियो हुजे, जंहिंजे ग़ैज़ ग़ज़ब हेठि सभई माण्हू गोलियुनि सां परूण थी विया हुजनि, जंहिंजे हिकु हिकु
हकल सां मख़लूक जा साह सुसी सोढ़ा थी पिंड पहण थी वञनि, अहिड़नि कानून जे रखवालनि सां रिआयत ज़रूरु थियणु घुरिजे। ॿी ख़बर त सिंध जे हिकु सिंधी सनअतकार सिकंदर जतोईअ जे सिकी लधे पुट शाहरुख जतोई पंहिंजे ॿिनि दोस्तनि छोकिरनि सां गॾिजी शाह ज़ेब पख्तून खे बेगुनाह क़तल कयो, जेको पंहिंजी भेण जी लॼ बचाईंदे ज़ालिमनि जे ज़ुल्म जो शिकार थी वियो। अहिड़े वहशियाणे कार्रवाई करण खां पोइ कातिल फरार थी विया। उन्हनि जी गिरफ़्तारीअ लाइ सिंध पुलिस सिंध समेत सॼे मुल्क जो चपो फोलियो, पर शाहरुख किथां बि हथु कोन आयो, छो त हू ॻुझ ॻोह में मुल्क जूं सरहदूं पार करे दुबई वञी रसियो। ऐं जॾहिं हिन जी दुबई में मौजूदगी जी ख़बर सिंध सरकार ऐं पुलिस खे पई त हू खेसि राति पेट में मींहं वाओ करे दुबई पहुची खेसि कानून जी फौलादी हथनि में जकड़े वापसि कराची खणी आया, जिते हिन ऐं हुन जे ॾोहारी साथियुनि जो केस दहशतगर्दीअ जी कोर्ट में हलियो। कोर्ट सॻोरी समूरनि मुलज़िमनि खे मौत जी सज़ा ॿुधाई, जेका हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट बि बहाल रखी। अहिड़ी सूरतहाल खां पोइ कातलनि जे वारसनि मक़तूलनि जे वारसनि सां राब्तो करे खेनि मेड़ मिनत इलाज लीलाहट करे खेनि राज़ी करे वरितो, जंहिंखां पोइ समूरा जवाबदार आज़ादु थी अञा घर मस पहुता त कराची जे सिविल सोसाइटी, जिन जो ख़ैरनि सां तालुक़ ग़ैर सिंधी मुअज़्ज़िज़ीन ते मुश्तमिल हुयो, उन्हनि सभिनी गॾिजी सरजी शाहरुख जतोई जी आज़ादीअ ख़िलाफ़ कोर्ट सॻोरीअ सां रुजू कयो, जंहिं फौरी तौर ते मुलज़िमनि खे गिरफ़्तार कराइण जो हुकुम जारी कया, जेके झटि पल में पूरा थी विया। अहिड़ीअ रीति शाहरुख जतोई पंहिंजे साथियुनि समेत ॿिए हुकुम ताईं ॿीहर जेल हवाले थी वियो। कुझु ॾींहं जेल में रहण खां पोइ शाहरुख खे मेडिकल रिपोर्ट जे बुनियाद ते जना इस्पताल दाख़िल कयो वियो। जॾहिं त इहा ख़बर मीडिया ते रिपोर्ट थी त सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस उन जो नोटिस वठंदे जेल इंतिज़ामिया खां सख़्तु पुछाणो कयो त कातिल इस्पताल जे बेड ते छो? असां मथे जिन ॿिनि ख़बरुनि जो मुख़्तसिर ज़िक्र कयो आहे, उन मां ईअं पियो लॻे त मुल्क जी अदलिया वटि बि शायदि हाणे ख़ासि ऐं आम जो फार्मूलो हली रहियो आहे, जे आरामदह बेडनि ते सुम्हारियो वञे, पर उहो मामिलो जेल इंतिज़ामिया ऐं इस्पताल जो आहे। उन में मुल्क जे वॾी अदालत खे कहिड़ी तकलीफ़ रसे थी। ॿी ॻाल्हि त सवे माण्हुनि जे कातिल राव अनवार खे गिरफ़्तार करण बजाए बाइज़त नमूने कोर्ट में पेश थियण जो मौक़ो ॾिनो वञे थो। अहिड़े ॿिटे इंसाफ़ ऐं मयार इख़्तियार करण ते मुल्क जे आइन ऐं कानून में जेके सभिनी शहरनि तोड़े मुलज़िमनि लाइ हिकु जहिड़ियुनि शिकनि जे ॻाल्हि कयल आहे, उन जी नफ़ी पई थिए। आख़िर में इहो बि ॾिसणु घुरिजे त कानून जो मुहाफ़िज़ SSP राव अनवार जेकॾहिं ॾिसी वाइसी इरादनि समेत बेक़सूर माण्हुनि मारण खां पोइ बि छीक घुमंदो वते थो ऐं जज़्बाती बुनियादनि ते बेवकूफ़ीअ जो मुज़ाहिरो कंदे जेकॾहिं को माण्हू क़तल करे थो, उन लाइ कानून ऐं इंसाफ़ जूं समूरियूं तक़ाज़ाऊं फ़ौरन पूरियूं कयूं वञनि थियूं। छा अहिड़े अमल सां मुल्क वासियुनि में अहसास मायूसी पैदा कोन थींदी? ॿी अहम ॻाल्हि त मज़हब इस्लाम में क़सास दियत जो चयल आहे, जंहिंजी पूराई शाहरुख जतोई जे वारसनि कई आहे, त पोइ सज़ा ते अमल कहिड़ी बुनियाद ते ऐं कहिड़े उसूल ते थींदो। जोके चूंड कयल मज़मून राव अनवार लाइ रिलीफ ऐं शाहरुख जतोई जे लाइ पकड़ जे उनवान तहत मज़मून जेको मनान चांडियो लिखियो हो, अव्हां जे समातुनि ताईं पहुचायोसीं। हाणे वक़्तु इजाज़त जो थी चुको आहे। ॿिए बुलेटिन ताईं फाज़िल चंदा अव्हां खां वठंदो इजाज़त। अल्लाह निगहबान। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन